सिंध जो क़ौम परस्त सियासतदान तारीख़दान अदीब अब्दुल वाहिद आरीसर 11 अक्टूबर 1949 ईस्वी ते ॻोठ अनड़ाबाद लॻ हासी सर रेलवे स्टेशन तालके उमरकोट में ॼाओ। संदसि वालिद जो नालो जादू आरीसर हो जेको हारपो कंदो हो। अब्दुल वाहिद आरीसर उमरकोट तालके ॻोठ साबे जे प्राइमरी स्कूल मां 5 दर्जा सिंधी पढ़िया। उन बाद मुख़्तलिफ़ मदरसनि में पढ़ियो, जिन में भेंडी शरीफ़ जो मदरसो, मदरसा हाशमिया सजावल, मौलवी अब्दुल हई नुहानी, किंगोरी तालके डिगड़ीअ वारे जो मदरसो, मदरसा मुफ्ताह उलूम हैदराबाद ऐं शाह वलीउल्लाह एकेडमी हैदराबाद शामिल आहिनि। अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी भी संदसि उस्ताद रहियो आहे। हिन ओरिएंटल कॉलेज हैदराबाद मां 1968 ईस्वीअ में मौलवी अरबीअ जो इम्तिहान पास कयो। हिन खे इब्तिदा खां वठी मुताले ऐं लिखण पढ़ण जो शौक़ु हो। 1966 ईस्वीअ में किंगोरी मदरसे में पढ़ण दौरान रबीउल अव्वल जा 4 चंड उनवान सां पहिरें मज़मून लिखियईं, जेको हफ़्तावार हमदर्द मीरपुर ख़ास में छपियो। संदसि ॿियो अवाइली मज़मून 1968 ईस्वीअ धारे माहवार बादल हैदराबाद में लसानियत बाबति छपियो, जेको हिन ग़ुलाम हैदर सिद्दीक़ीअ तरफ़ां डॉक्टर अलाना जे किताब सिंधी ॿोलीअ पिणु बुनियाद ते कयल तनक़ीद जे जवाब तौरु लिखियो। आरीसर अदबी मज़हबी ऐं सियासी मैदान में मौलाना अब्दुल कलाम आज़ाद, GM सैयद, मौलाना उबैदुल्लाह सिंधी ऐं मौलाना हुसैन अहमद मदनीअ खां मुतासिर रहियो। संदसि पहिरियों किताब मौलाना आज़ाद जे कौलनि ते मुश्तमिल जवाहिर आज़ाद 1970 ईस्वीअ में उर्दूअ में छपियो। 1972 ईस्वीअ में सिंधीअ में माहवार पैगाम जारी कयईं। जुमन शाह पढ़ नज़द कुरैशी मस्जिद ऐं हनीफा मस्जिद डोमण वाह रोड हैदराबाद में ख़तीब रहियो। 1973 ईस्वीअ में सिंध जे वज़ीर आला मुमताज़ अली भुट्टे जे दौर में संदसि छपियल मज़मून सिंध जो ॾहे सर दहशतगर्दनि जे हुज़ूर ते सरकार संदसि गिरफ़्तारी जा वारंट कढिया ऐं आरीसर मस्जिद छॾे कुल वक़्ती सियासत में शिरकत कई। 1972 ईस्वीअ में GM सैयद तरफ़ां हैदर मंज़िल कराचीअ में क़ाइमु कयल GA सिंध महाज़ जो बुनियाद मेंबर थियो। 1977 ईस्वीअ में GA सिंध महाज़ जे नएं सिर जोड़जक वक़्तु उन जो मरकज़ी ऑर्गेनाइज़र मुक़ररु थियो। 1990 ईस्वीअ में ताईं GA सिंध महाज़ जो मरकज़ी ऑर्गेनाइज़र ऐं 1992 ईस्वीअ खां 1995 ईस्वीअ ताईं चेयरमैन रहियो। 1995 ईस्वीअ में GM सैयद जी वफ़ात बाद नईं जुड़ियल GA सिंध क़ौमी महाज़ जो 1995 ईस्वीअ खां 1997 ईस्वीअ ताईं 1 साल ऑर्गेनाइज़र ऐं 2 साल चेयरमैन रहियो। 2007 ईस्वीअ में जस्कम 2 हिसनि में विरहाइजी वई। आरीसर 1 हिसे जो मरण घड़ीअ ताईं चेयरमैन रहियो। सिंधी सियासत में अब्दुल वाहिद आरीसर ऐं हफ़ीज़ कुरैशी मशहूरु मुक़ररु मञिया वेंदा हुआ। आरीसर साहब जे छपियल किताबनि जो विचूर हिन रीति आहे त पिरह जो पैगाम 1974 सदियुनि जूं सदाऊं, GM सैयद, ॿियों छापो 1988, सिर में सांझी वेर, टहकी, निकता ॾोह, क़ौमी तहरीक, वरिया वाहिरू, मिटीअ हाणा माण्हू, फिरानर फ़ैनन जे किताब जो तर्जुमो 1983, तुरम यात्रा 1985 ईस्वी, थी न मोहब्बत मात 1986, माड़िन मारी सकीन की, मुजीब ऐं भुट्टो, चांड्रोकियूं ऐं चीट 1987, अबू कलाम आज़ाद ऐं सरमद शहीद 1988, तकरीरूं 1989, क़ौमी तहरीक में रुकावटूं 1990, असां जीअं जीअं को 1998, रूह जा रेला 1999, सिर जी सदा 2000, माण्हू मेघ मल्हार, सच वॾो ॾोहारी आहे मखदूम बिलावल जी तारीख़ बाबति 2006, छात शख़्स हो सिंधी समाज जो जाइज़ो, वतन परस्ती, ॿियों छापो वाजट वैरागन जा, ताज जोए सां गॾु तरतीब, उमीद जो क़त्ल, बेनज़ीर जी शहादत वक़्तु लिखियल 2008, ॻिची गाना लोह जा, टेई जेल डायरियूं गॾियल, हिकु औरत हिकु राति जी, आज़ादी ऐं मोहबत, ज़िंदगी आज़ादी ऐं मोहबत, तकरीरूं तहरीरूं ऐं इंटरव्यू 2009, ॿियों छापो 2020, मुंहिंजे अंगण मसाग जो वणु, चूंड नसरा टुकड़ा 2013, कंदीअ टिड़नि कंवल, गॾियल किताबनि जो मजमूओ 2012, खटण हार खिड़िया, गॾियल किताबनि जो मजमूओ 2012, ॿियो छापो 2021 तारीख़ जे जेरोकी मां
गॾियल किताबनि जो मजमूओ वर्क वर्क तारीख़ नसर टुकुर वीरागीअ ई वॼणा हुआ खाका अंदर रूह रिहाम तकरीरूं ऐं मज़मून धरतीअ जी धड़कन गॾियल किताबनि जो मजमूओ इंटलक्ट रेखाऊं शाइरी ऐं नसरी टुकड़ा नए दौर जा नवां चार दरवेश बाख जो आवाज़ तरतीब मंसूर मज़ारी मौलाना आज़ाद जी सियासी बसीरत वग़ैरह। उन खां अलावा संदसि किताब पार्टी ऐं सियासत ऐं रुने जहिड़ियूं रातियूं डूंगरा जहिड़ा ॾींहं अणछपियल आहिनि। अब्दुल वाहिद आरीसर क़ौमी सियासत में वक़्त ब वक़्तु जेल काटिया। हू पहिरियों भेरो 11 अप्रैल 1976 ईस्वीअ ते जेल में वियो जितां सेप्टेम्बर 1977 ईस्वीअ में आज़ादु थियो। ॿियों भेरो अगस्त 1979 ईस्वीअ में जेल वियो ऐं जुलाई 1981 ईस्वीअ में आज़ादु थियो। टियों भेरो अक्टूबर 1992 ईस्वीअ में गिरफ़्तार थियो ऐं मार्च 1993 ईस्वीअ में आज़ादु थियो ऐं चोथों दफ़ो 11 अगस्त 1999 ईस्वीअ ते हिकु हफ़्ते लाइ जेल वियो। अब्दुल वाहिद आरीसर 3 मई 2015 ईस्वीअ ते वफ़ात कई। संदसि मज़ार ॻोठ अनड़ आबाद में आहे।